इस्लामी तारीख़ जो उहो नूरानी बाब जंहिंमें नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक सोहबत ऐं वही लिखण जो आरा शरफ़ हासिल आहे। उहो बाब सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले सां रोशन आहे। काला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी मुआविया अल्लाहुम्मा अजअलहु हादियम महदिया वहद बिही। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना अमीर मुआविया अलाह इरशाद फरमायो, ए अल्लाह इनखे हिदायत ॾींदड़ ऐं हिदायत याफ़्ता बणा ऐं हिन जे ज़रिए ॿियनि खे बि हिदायत अता फरमा। सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु वाकई हिदायत जो उहो रोशन मिनारो हुआ जिन मां सॼी उम्मत नूर हासिल कयो। उन्हनि जी हिकमत, इल्म ऐं ख़िदमत इस्लाम लाइ तारीख़ में अमर थी वई। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला बुलंद तरीन मक़ाम अता फरमाए ऐं असांखे बि अहिड़नि बुज़ुर्गनि हिदायत याफ़्ता जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।